कल वारे व्लॉग में हिकु ॿिनि माण्हुनि शिकायत कई त तव्हां रुगो रोड था ॾेखारियो, कलाक रोड ॾेखारियो अथव। सो ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजा कुझु व्यूअर्स इहे रोड बि ॾिसणु चाहींदा आहिनि जेके मुल्क खां ॿाहिरि था रहनि। ऐं हिन महिल असां वञूं था मेट्रो, ऐं मां पूरी कोशिशि कंदमि त तव्हांखे अॼु मां रोड न ॾेखारियां। भाई बस ये मेन एंट्रेंस के सामने हाँ जी है सामने, वो अच्छी जगह है, जा सकते हैं। जी जी कहिड़ी रश आहे, गाॾियूं ॾिस अंदरि हालत हूंदी हाणे। ॿियो कुझु न आहे जेके असांखे काउंटर ते लाइन में बीहणो पवंदो न। हीअ आहे असांजी ट्रॉली। आस्ते आस्ते असांजी शॉपिंग जेका जारी आहे, ऐं असां हिन महिल स्टेशनरी वारे सेक्शन में बीठा आहियूं। हितां कुझु ख़रीदारी करणी आहे। असांजी ख़रीदारी कंप्लीट थी वई आहे। ॾाढी रसी मुंहिंजी तौबा जंहिंजी इंतहा न आहे। सो हाणे असां बसि हितां निकिरण वारा आहियूं। हमेशह मां मेंशन कंदी आहियां ज़रूरु त मेट्रो तां शॉपिंग करे मां इलाही इंजॉय कंदी आहियां। मूंखे मज़ो ईंदो आहे ॾाढो, छो त तमीज़ तहज़ीब सां सोशल डिस्टेंस जो जेको आहे ख़्यालु रखियो वेंदो आहे, ऐं प्राइसिस बि जेके आहिनि उहे इंतिहाई मुनासिबु आहिनि, एॾी महांगियूं न आहिनि जो इंसानु परेशान थिए, ऐं हिकिड़ी जाइ तां हर शइ मिली थी वञे, हर शइ। सो ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो कुझु ख़रीदारी कई आहे, घर हली हुआ तव्हां सां मां शेयर कंदमि। सो घर हली मिलूं था। असां वापसि अची विया आहियूं ऐं नमाज़ पढ़ंदासीं पहिरियों, उन खां पोइ तव्हां सां शेयर कंदासीं त असां कहिड़ी कहिड़ी शॉपिंग कईसीं। सो सभिनी खां पहिरियों वेंजी सिंजी नमाज़ पढ़बी, शॉपिंग कईसीं, ग्रॉसरी त वरितीसीं। उन सां गॾु मां पंहिंजे लाइ 2 लॉन जा सूट बि वरिता, पर मूंखे ॾाढा पिया वणनि। सो इत्तेफ़ाक़ सां न बसि उहो त नसीबु हुयो। सो बहरहाल डिज़ाइन ऐं प्रिंट ऐं कलर ॾाढा सुहिणा हुया। सो इहे वरिता आहिनि। उन खां अलावा छा वरितो आहे उहो ॾेखारियां थी तव्हांखे। सुबुह जो सवेर सुरण ॾही ॼमाई, उहा ॼमी वई आहे, पर अञा ताईं थोरी गरम हुई, छो त खीर गरम करे विझिबो आहे। त उनखे मां ॼारी ॾेई रखियो आहे त थधी थिए। हिन में सॼा इहे शैम्पू, सर्फ, साबुण, मुयूं, हैंड वॉश, डिश वॉश, सभु वॉश ऐं उन खां अलावा गिदामड़ी, छोला वग़ैरह वग़ैरह, दालियूं, बेसण, ऐं हिन में सुरण थोरा पीनट्स त खाराए प्लीज़, पापड़ियूं, बिस्किट वग़ैरह। अच्छा, सो थी सघे थो शाम जो असांजे महिमान अचनि त उनजे लाइ असां सोचियोसीं कुझु न कुझु वठी हलूं। त जीअं छोला या दही बड़ा खाइबा, वरी हिकु दफ़ो ॿीहर त पापड़ियूं हुन में कमु ईंदियूं, ॾही बि इन करे ॼमाए छॾी। ऐं राजिया जे लाइ सुञाणे हिकिड़ो हे राइटिंग पैड वरितो आहे। उन खां अलावा पंहिंजे लाइ हे पेपर्स वरिता आहिनि ढेर सारा, उहो हर वक़्तु लिखंदी रहंदी आहे कुझु न कुझु। ॿियो छा वरितोसीं? ऐं हिन में आहिनि अंडा, बेदा, आना, असां सिंधीअ में आना या बेदा चवंदा आहियूं। ऐं फ्रूट में असां सिर्फ़ु वरितासीं गिदरा। ॿी छा आहे? अच्छा, हे 4 थेलियूं आहिनि। हा, सिर्फ़ु गिदरा वरितासीं, छो त फ्रिज में रखण जी जाइ न आहे। जीअं ई थोरी गर्मी शुरू थी आहे त असां पाणी जी बोतलूं रखणु शुरू कयूं, त उन में स्पेस जेको आहे घटि थी वई आहे। तंहिंजे करे असां सोचियोसीं त आईंदा रोज़ानो हिकिड़ो जेको आहे वठंदासीं फ्रूट, त जीअं असां खाई छॾियूं, असांखे रखिणो न पए। ऐं 2 दर्जन हीअ अंडा वरितमि। उन खां सवाइ अञा शयूं इहे फैलियल ई पियूं आहिनि, आस्ते आस्ते हिननि खे टिकाणे ते आणिबो। चांवर वरिता ऐं ॿियो बि अलाए छा, हा चिकन ऐं मच्छी वरिती। त उनखे मां हाणे वञा थी साफ़ु करणु। लंच असां नथा ठाहियूं घर में, हिन महिल असां 3 ॼणियूं आहियूं ऐं कम वारी माई बि अॼु न आहे। त लंच जे नाले ते असांजे 3 कबाब पचाया आहिनि ऐं ब्रेड सां या केचप सां खाई छॾींदासीं। ऐं उन खां सवाइ छो त हिकु त संडे हो, देरि सां उथियासीं, नाश्तो देरि सां कयोसीं, त असांखे एॾी ज़रूरत न पई महसूसु थिए। ऐं इहो गिदरा कटींदासीं। सो लंच असांजो फस्ट क्लास थी वेंदो। छाजे लाइ? हिन में रखे मानी मां ख़ाली थियो आहे शायदि, जंहिंमां बि ख़ाली थियो आहे। सो हीअ मच्छी मां वठी आई आहियां मेट्रो तां,
ॿाहिरि मूंखे मिलंदी आहे रोड साइड तां 400 रुपया किलो, हितां मूंखे 450 रुपया किलो मिली, पर को फ़र्क़ु न आहे। पर इहो आहे जो ॾाढी फ्रेश ऐं ॾाढी सुठी मिली, मां मुतमइन आहियां हिन मां। ऐं हिते जेको आहे सुगंध ही चिकन थी कटे। सुगंध अॼु डिनर ठाहे असांखे खाराईंदी, हुन असांखे ऑफर कई आहे कोई नई डिश, थी सघे त मां हुनजी वीडियो बि ठाहींदमि। सो उहो पंहिंजे हिसाब सां जेको आहे चिकन खे कटे ऐं हिसा ठाहे रखे थी। हा हा, असां निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सुगंध जेको आहे डिनर जी तयारी थी करे, त हाणे चिकन खे मैरिनेट कंदी। त ॾिसूं था छा छा थी विझे, ऐं मां पूरी कोशिशि कंदमि त इहा कंप्लीट रेसिपी मां तव्हां सां शेयर कयां। इहो हाफ कप आहे? हाँ, ये हाफ कप वो तव्हां ॾिसी वठो त तव्हांखे जेको हीअ सोया सॉस विझे थी हाफ कप। ऐं चिकन केतिरो थींदो तक़रीबन? पा खां थोरो मथे आहे, 1.5 पा सम्झो तक़रीबन चिकन आहे। ऐं उन में हीअ हाफ कप न सोया सॉस विझो हाफ आहे। कप में 1-2 टेबल स्पून एक्स्ट्रा। न पहिरियों तुंहिंजो जेको न घटि हुयो थोरो भरियल, हे सभु मिलाए करे हिकिड़ो फुल हाँ हाफ कप। ठीकु आहे। हुन खां पोइ जेको आहे थोरा सा कारा मिर्च पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां, चिकन में ॻाढ़ा मिर्च बि पवंदा आहिनि। पोइ ॻाढ़ा मिर्च पोइ केॾी महिल पवंदसि? पोइ पचाइण महिल हे हाली सिर्फ़ु मैरिनेट थी रखियो, हिन खां पोइ पटाटा ठहंदा। अच्छा, हे जेको कारा मिर्च पंहिंजे ज़ाइके जे हिसाब सां तक़रीबन मां सम्झां थी मुनो टीस्पून विधा अथई। हाँ, हिनखे वधीक वणे, बल्कि 1 टीस्पून हूंदा। हाँ। ऐं हाणे मां हिन में विझंदमि हॉट सॉस। इहो हॉट सॉस, हाँ, वो जेको आहे ऑलमोस्ट 1 टेबल स्पून विझबी आहे। ऐं उहा हॉट सॉस जेका आहे मां वटि त कहिड़ी आहे, और जहिड़ी बि हुजे, कंपनी सां असांजो कमु न आहे। न कंपनी न, श्रीराचा हूंदी आहे, ॿ टे ॿियूं क़िस्म जी हॉट सॉस हूंदी त काई बि हॉट सॉस जेका हुजे। हॉट सॉस हिकिड़ो भरियल टेबल स्पून। हे फुल न कयो आहे? न, हे छो जो पंहिंजे हिसाब सां अॼु असां मिर्च घटि खाईंदा आहियूं, उहो 1 रेसिपी अच्छा, में। हे हॉट सॉस माना इलाही मिर्चीली हूंदी, हाँ, इन करे जेको आहे उहो तव्हांजी मर्ज़ी सम्झो आहे। हे हिकिड़ो टेबल स्पून त आहे ई आहे भरियल। हाँ, ऐं हाणे हिन में हिकिड़ो टेबल स्पून आख़िर में पवंदो तेल। ठीकु आहे। ऐं छो जो मुंहिंजो चमचो ख़राबु थी वियो आहे त मां तेल में हीअं न थी विझां। तेल जे लाइ ॿियो चमचो हाँ, खणी, ॿियो खणी थी अचां। हे हिकिड़ो चमचो कुकिंग ऑयल भरियल, हिकिड़ो टेबल स्पून, जेको बि ऑयल इन विझी सां ई मिक्स करे छॾीसि। हाँ, त हे जेको बि तव्हां ऑयल रोज़मर्रा यूज़ कंदा आहियो खाधे में, हे उहो ई ऑयल आहे। हिनखे मां मिक्स करे जेको आहे रखंदसि। ऐं केतिरी देरि? अमां एतिरी देरि जो असांखे पटाटा तयारु करणा आहिनि हिन जा। हाणे पटाटा कीअं तयारु थींदा, जो असां पटाटा कटे करे छिले कटे उन्हनि खे कंदासीं पारबॉइल। पारबॉइल इहो हूंदो आहे जो तव्हां बॉइल थियण अंदरि पाणी में लूणु विझी ऐं पटाटा विझी ऐं उनखे 7 खां 10 मिंटनि जे विच में जो टूथपिक खणो त हुन में घिरी वञे, नरम थी वञे, अधु कचा पका थिए। हाँ, हुन खां पोइ असां उन्हनि पटाटनि खे कंदासीं फ्राई, शैलो फ्राई। ऐं तेसि ताईं हे जेको आहे उन में 15-20 मिंट लॻंदा आहिनि, तेसिताईं मैरिनेट थींदो। मैरिनेट थींदो। ठीकु आहे। सही। ऐं असां हलो हिनखे छॾियूं था मैरिनेशन जे लाइ। हाणे सुगंध कंदी पटाटा तयारु, उहो बि पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी। हाँ, हे सुगंध अदरक चॉप थी करे, तक़रीबन 1 इंच अदरक जो टुकड़ो पोइ बिल्कुलु ईअं सनो सनो चॉप करे ऐं उन मैरिनेट थियल चिकन में विझणो आहे। यानी मैरिनेशन में ई अदरक बि ॾाढी सनड़ी कटे विझणी आहे। सो उन महिल उहो मां रिकॉर्ड न कयो, त हाणे इहो कमु करे पई त मूं चयो त इहो ऐड करे छॾियां, कोई बि इंग्रेडिएंट जेको आहे रहिजी न वञे ॿुधाइण खां। जे तव्हां रेसिपी ठाहियो त प्रॉपर ठहे, ईअं न त तव्हांजो ध्यानु थी वञे। सो हीअ अदरक बि बिल्कुलु सनी चॉप करे उन में चिकन में विझणी आहे ड्यूरिंग मैरिनेशन। अच्छा, पटाटा ऐं चिकन इक्वल खणी था सघजनि न? हाँ। अच्छा ठीकु आहे। त हे बि तक़रीबन 1.5 पा जेतिरा पटाटा आहिनि, जंहिंजा मोटा मोटा जेके गतरा सुगंध कटिया आहिनि। ऐं हिननि में हाणे पाणी विझंदी ऐं चपटी लूण जी। अच्छा, हिते मां न हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, अगरि तव्हां वटि ताज़ा नया पटाटा हुजनि न, जंहिंजी नरम खल हूंदी आहे, त उहो पूरा पटाटा बॉइल करे ईअं ऐं पोइ उन्हनि खे ई फ्राई कबो त उहे वधीक मज़ेदार क्रिस्पी खल वारा थींदा। यानी उहे कटिजनि, उन्हनि खे बि कटिजे सही, पर खल न लाइजे। न, उनखे नंढा खणो न त पोइ कटिजो। अच्छा, नंढा बेबी पोटैटो। बेबी पोटैटो, हाँ, ठीकु आहे। हाणे मां हिन में पाणी पवंदो ऐं लूण जी चपटी पवंदी ऐं उन खां पोइ बॉइल थींदा। हाँ, 7 खां 10 मिंटनि जे विच में। त 7 मिंटनि जो टाइम ठाहियो, पोइ हुनखे टूथपिक खणी ॾिसजो, अगरि घिरी थी वञे त ठीकु आहे, न त तव्हां पोइ हिनखे 10 अप टिल ओस ताईं जेसि ताईं। अच्छा ठीकु आहे, ठीकु आहे। हलो हाणे तूं हुननि खे रख बॉइल करण लाइ, मां वञा थी सांझे जी नमाज़ पढ़णु। हे मुंहिंजा पटाटा ठही विया आहिनि। अच्छा, मां हिन में छुरी हणंदमि त ॾिसजो, हे अधु ॻरिया पटाटा आहिनि। अंदरि पूरी
ईअं कचा आहिनि अञा हल्का हाँ ऐं अधु कचा पका सम्झो त इहे बॉइल थींदा रहिया आहिनि तक़रीबन 10-11 मिंट इहे बॉइल थिया आहिनि उनखां पोइ हिननि जी इहा कंडीशन आहे पटाटनि खे छाणीअ में विझी छाणियो आहे ऐं उनखां अलावा हिते फ्राइंग पैन में केतिरा हूंदा टेबल स्पून ऑयल अम्मा बस हो 4-5 हाँ अंदाज़े थे 4-5 टेबल स्पून ऑयल विझी हाणे हे पटाटा हिन में फ्राई थींदा अच्छा फ्राई रुगो हे तेसिताईं थींदा जो हिननि जे ॿाहिरां न हिकिड़ी गोल्डन ब्राउन कलर अची कलर माना अची तेज़ बाहि ते पोइ हिननि खे थोरे तेल में तेज़ बाहि ते फ्राई करिणो आहे त पोइ हिननि खे चङी तरह सां जीअं हल्को ब्राउन या गोल्डन कलर हिन जे मथां अची वञे हाणे हिननि खे चङी तरह उथलाए पुथलाए जेको आहे शैलो फ्राई कबो ईअं 2-3 मिंट हिकिड़े पासे ॾांहुं पचंदा त वरी उन्हनि खे उथलाए हुननि जो ॿियो पासो पचाइबो ईअं हर पासे खां हिननि खे चङी तरह सां जेको आहे फ्राई करे छॾिबो कलर हिननि जो सुठो चेंज थी वञे पटाटा ऑलमोस्ट फ्राई थी विया आहिनि ऐं इहे चिकन आहे जेको मैरिनेटेड ऐं उन सां गॾु छा छा कढियो आहे सुगन हे थूम ऐं जेका चॉप कई आहे सनी सनी 2-3 ॻड़ियूं चिली फ्लेक्स आहिनि रेड चिली फ्लेक्स ठीकु आहे ऐं हे ऑरिगानो आहे इहो केतिरो आहे ये अधु मुनो टीस्पून आहे हाँ एग्जैक्टली एक्चुअली ऐं मिर्च बि जेके पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां थूम जेके आहिनि 3 खनि जेके आहिनि थुलियूं ॻड़ियूं वो अॻे तक वधीक गार्लिकी टेस्ट वणंदा त वधीक बि खणी था सघो सही आहे पटाटनि जी तव्हां शिकिल ॾिसो ईअं अहिड़ा गोल्डन लाइट गोल्डन कलर हुजे सड़ियल न हुजनि ऐं कचा बि न हुजनि हे हिन में जेके आहिनि टेस्ट बि अची वेंदो ऐं हिन में इहे प्रॉपरली पची बि वेंदा छो त ऑलरेडी बॉइल थियल आहिनि त अधु ॻरियल त हे आहिनि ई आहिनि हिन टेक्स हिन रेसिपी जो नालो त ॿुधाए हिन जो नालो चिकन एंड पोटैटो स्किलेट फ्रैंकन खे चवंदा आहिनि चिकन एंड पोटैटो स्किलेट हा। हलो बा सही आहे ठीकु आहे ऐं चांवरनि सां इहो खाइबो हेॾा हिन पासे चांवर बि पचण जे लाइ रखिया आहिनि अच्छा हे हलो हाणे हे पटाटा हिन मां निकिरी विया बाक़ी जेको बचियल तेल आहे उन में चिकन जूं बूटियूं फ्राई थींदियूं ईअं परे परे करे हिकु हिकु करे हिननि खे फ्राई करिणो आहे सॼा छंडा मुंहिंजे फ़ोन में लॻी विया ऐं मुंहुं में बि तो अच्छा हिननि खे केतिरो फ्राई करिणो आहे अम्मा बस हो थी ॿिन्हिनि पासे रंग मटाए चिकन मां भाई फ़िलहाल बंदि कई आहे हलो, भाई ठीकु तेल गरम आहे ठीकु आहे तेल इलाही गरम आहे ठंडा था उथनि सो सुगंध फ़िलहालु हिनजी बाहि बंदि कई आहे पहिरियों इहे सॼा विझी पोइ ॿीहर बाहि ॿारी हुई हिनजी सो सॼो चिकन हिन में पियो आहे लो मीडियम फ्लेम ते जेको आहे इहो रखियलु आहे बाहि हाणे हिन में विझंदी चिली फ्लेक्स थोरा चपटी पंहिंजे ज़ाइके जे मुताबिक़ वधि घटि करे था सघजनि ऐं थूम सो इहे हिन सां गॾु पचंदा बाहि वधायूंसि थोरी अच्छा हाणे हिननि खे उथलाए पुथलाए हर पासे खां पचाइणो आहे जीअं प्रॉपरली हिननि सभिनी बूटियुनि जो कलर चेंज थी वञे तव्हां हाणे भले थोरी बाहि वधाए छॾियो पाणी थो कढे सो हाणे कईसीं बाहि तेज़ ऐं हिननि खे फ्राई कबो चङी तरह सां चांवरनि खे दम अची वियो आहे चिकन फ्राई थी रहियो आहे ऐं चिकन पंहिंजो जूस बि कढियो आहे इहो हमेशह थींदो आहे चिकन पाणी पंहिंजो कढंदो आहे त उनखे जेको आहे थोरी बाहि तेज़ कई आहे असां त जीअं पाणी जेको आहे प्रॉपरली सुकी वञे इहे चिकन जा पंहिंजा जेके जूसिस आहिनि उहे सुकाइणा आहिनि ऐं जेको मैरिनेशन हुई उहो हिते प्याले में बचियलु पियो आहे इहो आख़िर में यूज़ थींदो उछलाइणो न आहे हिन जो पंहिंजो जेको जूस हुयो तक़रीबन ख़ुश्क थियण वारो आहे बल्कि ऑलमोस्ट थी चुको आहे ऐं हाणे इहो मैरिनेशन जेको बचियलु हुयो इहो थो हिन में पए ऐं इहो तेसिताईं ऐं हिन में तव्हां ॾिसो नोट कजो लूणु न विधो आहे छो त सोया सॉस हिन में थोरी क्वांटिटी वधीक पियल आहे उहो नमकीन हूंदो आहे ऐं पटाटनि में बॉइल थियण महिल अलॻि सां लूणु विधो आहे चिकन में कोई लूणु नाहे ऐं ॿी ॻाल्हि त अगरि कंहिंखे थोरो खपे तेज़ लूणु त उहो चपटी विझी सघे थो हिन महिल जंहिं महिल मैरिनेशन ऐड कजे त उन महिल थोरी चपटी लूण जी विझे पर असां हिन में लूणु नथा विझूं छो त असांजे हिसाब सां इहो काफ़ी रहंदो असां हिनखे तेसिताईं पचाईंदासीं जेसिताईं मैरिनेट ख़ुश्क न थी अच्छा हे हाणे सॼो जेको बि रस आहे हिन में जेको बि तव्हांखे लिक्विड नज़र थो अचे इहो सॼो ख़ुश्क करिणो आहे इहो सुकी वञे सफ़ा ड्राई थी वञे पाणी जेको आहे हिन जो तक़रीबन ख़ुश्क थियण वारो आहे ऐं हाणे हिन मरहले ते हिन में विझिबा पटाटा यम चांवर बि तयारु थियण वारा आहिनि ऐं असांखे जेको आहे सब्र नथो थिए इहो खाइण जे लाइ मां ख़ासि तौर ते बेक़रार आहियां छो त सुगंध पंहिंजे घर में हुते लाहौर में पचाईंदी आहे ऐं पोइ कॾहिं कॾहिं तस्वीरूं शेयर कंदी आहे त मां चवंदी आहियां इहो खपे तो अॼु मूंखे उहो मिली रहियो आहे
ऑलरेडी हाँ असां वटि सिर्फ़ु ऑरिगानो आहे त असां उहो त विझूं पर अगरि कंहिं वटि मिक्स हर्ब्स हुजनि त उहे बि विझी था सघनि मिक्स हर्ब जीअं हुन में छा चवंदो थाइम टाइम ऐं बेसिल बेसिल ऐं ओरिगानो मिक्स बि मिलंदो आहे असां वटि रोज़मेरी। ओरिगानो आहे हा ऐं ताज़ा हुजनि अगरि कोई ॿाहिरि थो रहे त उहो ताज़ा विझनि पाकिस्तान में त इहे खुश्की अवेलेबल आहिनि पर थी सघे थो किथे ताज़ा बि मिलंदा हुजनि ताज़ा हुजनि त ताज़ा विझी सघजनि ऐं था। हे ठही वियो हे बिल्कुलु तयारु आहे ऐं असां बि खाइण लाइ तयारु आहियूं हा खाधो पची वियो ऐं चांवरनि खे अञा 2-3 मिंट लॻंदा दम खे इन करे मां सोचियो त पहिरियों तव्हां सां मिली वठां तव्हां सां ॻाल्हाए वठां 2 ॾींहंनि खां कचहरी कोन कई आहे फ्राइडे ते तबियत इलाही डाउन हुई बिल्कुलु मूं में हिमत न हुई मां सम्झा न पई पाण खे फिट त मां ॻाल्हाए सघंदमि एतिरी देरि तंहिंजे करे कॾहिं कॾहिं ईअं थींदो अलाह ख़ैरु कंदो आईंदा ऐं कल्ह सॼो ॾींहुं असां ॿाहिरि हुयासीं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते जिते वियासीं त हर हंधि असां माण्हुनि सां बि न पिया मिलाए सघूं ऐं तंहिंजे करे जेतिरो थी सघियो मां शेयर कयो राति जो तव्हां यकीन कयो वापसि पिया अचूं 11 बजे उतां निकितासीं त मां उन महिल सोचियो त हाणे घर वञी वाइंड अप कयां व्लॉग खे त रस्ते में ई ॻाल्हाए थी वठां त मां उहा आख़िरी क्लिप रस्ते में ई भरे छॾी त ईअं बि थींदो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿाहिरि टाइम न पियो मिले इंटरनेट जेको मुंहिंजो पैकेज वारो आहे उहो एॾो मज़े सां न पियो हले त मां उतां कुझु पोस्ट बि न पई करे सघां न त मां सवेर ई व्लॉग जेको आहे पोस्ट करे छॾियां हा त उहो मूंखे घर अची करिणो पियो त ॾाढी देरि थी वई ऐं अॼु इहो सुगंध मज़ेदार जेको आहे डिश पचाई आहे सो हाणे वञी असां कंदासीं डिनर ऐं कल्ह वारे व्लॉग में रोड रस्ता इलाही शेयर कयमि जंहिं ते 1-2 कमेंट अहिड़ा आया त भई असां बोर था थियूं पर बोर इन करे था थियो जो तव्हां हिते रहो था इहे रस्ता तव्हांजा ॾिठल आहिनि तव्हांखे ख़बर आहे इन करे तव्हांखे मज़ो नथो अचे पर जेका मुंहिंजा व्यूअर्स ॿाहिरिनि मुल्कनि में था रहनि जेके पंहिंजे देश खां परे आहिनि उन्हनि जे लाइ ॾाढी अहमियत आहे इन्हनि रस्तनि जे वीडियो क्लिप्स जी या उहे मुंहिंजा व्यूअर्स जेके पाकिस्तान जा न आहिनि पर मुंहिंजो मुल्क ॾिसणु चाहिनि था मुंहिंजो शहरु ॾिसणु चाहिनि था उन्हनि जे लाइ मूंखे अहिड़े क़िस्म जो कुझु न कुझु शेयर करिणो पवंदो आहे अम्मा ऐं मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजो भाउ आयल आहिनि मुंहिंजे वॾे भाउ जे घर मूंखां त ख़ैरु सभई नंढा भाइर आहिनि भेनर सभु नंढियूं आहिनि मां सभिनी खां वॾी आहियां पर भाइरनि में उहो वॾो आहे त उते आयल आहिनि अम्मा जी तबियत बिल्कुलु बि सही न आहे ऐं मुंहिंजो इरादो इहो हो त भई थोरी अम्मा सां कचहरी गपशप कंदमि पर उहो बिल्कुलु जेको आहे सिर्फ़ु लेटी पई हूंदी आहे अखियूं बि बंदि करे असां ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं जवाबु ॾींदी आहे सभु कुझु कंदी आहे पर घणी देरि वेही नथी सघे सो उनखे कुझु दिमाग़ जो कुझु मसइलो थी वियो आहे दिमाग़ जे रगुनि जो बसि इन ते वधीक नथा ॻाल्हायूं बसि दुआऊं आहिनि असांजूं त अलाह साईं असांजी माउ खे हर क़िस्म जी तकलीफ़ ऐं मुहताजीअ खां बचाए बसि ज़िंदगी त अलाह जे हथ में आहे लिखियल आहे मुक़ररु कंदो हर इंसानु पर ही जेके अज़ियतूं आहिनि तकलीफ़ूं आहिनि इहे नथियूं ॾिसी सघजनि सो अलाह साईं पंहिंजी हिफ़ाज़त में रखंदुसि सॼी उमिरि हुन असांजे लाइ दुआऊं कयूं आहिनि अञा बि करे थी ऐं असांजूं बि हुन जे लाइ दुआऊं आहिनि प्लीज़ मुंहिंजा हथ ॿधी अर्ज़ु आहे दरख़्वास्त आहे रिक्वेस्ट आहे पंहिंजी माउनि जो क़दुरु कयो पंहिंजी माउनि जो क़दुरु कयो इलाही जाइनि ते मां ॾिसां थी माउनि जो अदब न आहे अहमियत ई न आहे उन्हनि खे बोझ सम्झो थो वञे उहे छा मतिलबु आहे जॾहिं उन्हनि तव्हांखे पाले पंहिंजी ज़िंदगीअ में मुशक़तूं कयूं हुननि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो ठीकु आहे अलाह जी अमानत हूंदी आहे औलाद जंहिं माउ पीउ इंतिहाई नेक नियतीअ सां उनखे फ़र्ज़ खे पूरो कयो उनजो वॾो अजर आहे अलाह वटि पर इन जो मतिलबु इहो न आहे त भई इहो त उन्हनि जो फ़र्ज़ु हो उन्हनि असांखे पालियो त असां ते अहसान न कयो उन्हनि असां ते अहसान कयो इहो अहसान आहे जेकॾहिं उहो असांजी केयर न कनि हा असांजी तालीम जो तरबियत जो असांजी सिहत जो ख़्यालु न रखनि हा त असां अॼु किथे बि न हुजूं हा या उन्हनि जूं महिनतूं आहिनि जो असां कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुची था वञूं पीउ माउ कॾहिं बि पंहिंजी औलाद सां ग़लति न कंदा आहिनि पीउ माउ हमेशह पंहिंजी औलाद सां सही कंदा आहिनि पंहिंजी सम्झ जे मुताबिक़ पंहिंजे अकुल जे मुताबिक़ पंहिंजे मुहबत सां पंहिंजे नेक नियतीअ सां उहो पंहिंजे औलाद जो भलो ई चाहींदा आहिनि पर औलाद कॾहिं कॾहिं नथी सम्झे अहिड़ियूं अजीब अजीब कहाणियूं थियूं ॿुधण में अचनि कॾहिं यूट्यूब ते वीडियोज़ ॾिसंदी आहियां वीडियोज़ मां कंप्लीट न ॾिसंदी आहियां पर टाइटल पढ़ी करे दिलि में ॾुखु भरिजी वेंदो आहे त अमीर करोड़पति धीअ पंहिंजी माउ खे घर मां कढी छॾियो या पुटनि पंहिंजी बीमार माउ खे उन खट सूधो कढी ॿाहिरि उछलायो जंहिं खट ते उहा सुती पई त अहिड़े क़िस्म जा या कॾहिं रिपोर्ट्स ईंदियूं आहिनि ईदी सेंटर जूं या अहिड़े क़िस्मनि जा जेके बि ओल्ड हाउसिस टाइप आहिनि ओल्ड होम्स असां वटि त कॉमन त न आहिनि पर किथे न किथे आहिनि अहिड़ा त ॾाढो ॾुखु थींदो आहे त छो आख़िर जॾहिं हिकिड़ा माउ पीउ हिकु माउ हिकु पीउ इहे ॿ ॼणा मिली करे पंहिंजा 4, 5, 8, 10 ॿार पालीनि था उनखे खाराइनि था पाराइनि था पढ़ाइनि था
उन्हनि खे ज़माने मुआशिरे खां बचाइनि था, त उहे एॾा सारा ॿार मिली करे हिकिड़े माउ ऐं पीउ जो बोझ नथा खणी सघनि। ॾाढी माना हैरत थी लॻे। सो जिन जिन वटि पंहिंजा माउ पीउ आहिनि, हयात आहिनि, सलामत आहिनि, उन्हनि जो क़दुरु कयो, उन्हनि सां मुहबत कयो, उन्हनि सां इज़त कयो। ऐं किथे मां पोस्ट पढ़ां पई त माउ पीउ खे तव्हांजे मरण खां, उन्हनि जे मरण खां पोइ उन्हनि खे तव्हांजे ॻोढ़नि जी ज़रूरत न आहे जेके तव्हां ॻोढ़ा ॻाढ़ींदव, रोईंदव। उन्हनि खे जीअरे तव्हांजे भाकुर जी, तव्हांजे प्यार जी, तव्हांजे मुहबत जी, इज़त जी ज़रूरत आहे। ॿियो, इन उमिरि में पोढ़ा माउ पीउ पंहिंजी औलाद खां कहिड़ी डिमांड कंदा आहिनि? अहमियत, इज़त, थोरो इम्पोर्टेंस उन्हनि खे फील करायो, त उहे बि तव्हांजे लाइ केॾा अहम आहिनि। उन्हनि खां सवाइ तव्हां कुझु न आहियो। सिर्फ़ु इहो तव्हां उन्हनि खे जेकॾहिं फील कराईंदो त हुननि जी त दुनिया इन सां ई आबाद थी वेंदी। माउ पीउ खे वधीक लालच हूंदी ई कान्हे। सो जिन जा माउ पीउ हयात आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो, उन्हनि सां मुहबत कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो, जन्नत खटियो। ऐं जिन जा माउ पीउ कोन्हनि दुनिया में, उन्हनि जे लाइ दुआ घुरो, उन्हनि जी मग़फ़िरत जी, बख़्शिश जी, उन्हनि जे सवाब जे लाइ के नेकियुनि जा कम कयो। इहो ई मुंहिंजो अॼु जो पैगाम आहे। कल्ह खां जीअं अम्मा सां मिली आई आहियां, उनखे एॾो बीमार ऐं कमज़ोर ॾिसां थी त उहो बर्दाश्त नथो थिए मूंखां। मूंखे ॾुख थो थिए, अहिड़ी कहिड़ी नालाइक़ नाख़ल्फ़ औलाद हूंदी जेका पंहिंजे माउ पीउ खे इन पीढ़ीअ में, इन उमिरि में, इन्हनि बीमारियुनि में जॾहिं हुननि खे ज़रूरत आहे तव्हांजी, तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो या उन्हनि खे इग्नोर कयो या उन्हनि खे बोझ सम्झो, त ईअं न कयो। सो इहो मुंहिंजो अॼु जो पैगाम आहे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।